नाज़रीन, मीरपुर ख़ास में समाजी तंजीमुनि तरफ़ां 100 गरीब ऐं मुस्तहिक़ जोड़नि जी इज्तिमाही शादी कराई वई। हर जोड़े खे ज़रूरत जो सामान ॾिनो वियो त जीअं उन्हनि जी अज़दवाजी ज़िंदगी आसानी सां शुरू थी सघे। वधीक तफ़सील अज़हर अली चढ़ड़ जी हिन रिपोर्ट में। मीरपुर ख़ास जे एक निजी बैंक्वेट हॉल में 100 गरीब ऐं मुस्तहिक़ जोड़नि जी इज्तिमाही शादी जी पुरवकार तक़रीब कोठाई वई। हर एक जोड़े के खाधे पीते जी शयुनि समेत ज़रूरी सामान जहिड़ोकि फर्नीचर, सिलाई मशीन, संदूक ऐं ॿियो ज़रूरत ज़िंदगी जो सामान ॾिनो वियो त जीअं उन्हनि जी अज़दवाजी ज़िंदगी जी शुरूआति आसानी सां थी सघे। तक़रीब में शहर जी मौज़ूद शख़्सियतूं ऐं शहरी वॾे अंग में शरीक थिया, जॾहिं त तक़रीब में वलीमे जो इंतज़ाम बि सुठे नमूने कयो वियो। उलमाउनि जे वॾे अंग में शिरकत सां 100 जोड़नि जा हिक ई वक़्तु निकाह पढ़ाया विया। उन मौक़े ते इज्तिमाही शादी में शरीक रज़ाकारनि ऐं ॿियनि धरती टीवीअ सां कुझु हिन रीति ॻाल्हि ॿोल कई। मीरपुर ख़ास जे मक़ामी हाल में 100 जोड़नि जी इज्तिमाही शादी जो प्रोग्राम रखियो वियो आहे। इहे उहे जोड़ा आहिनि जिन जूं शादियूं ॾेज न हुजण जे करे रुकियल हुयूं। 100 गरीब जे बचड़नि जी इज्तिमाही शादी जो इहतमामु कयो वियो आहे, जेके इंतिहाई ग़रीब आहिनि ऐं जंहिंजा हालात एतिरा न हुया जे पंहिंजे बचड़नि जूं शादियूं करे सघनि। उन्हनि खे हिकु जॻह ते जमा कयो वियो आहे ऐं उन्हनि लाइ मुकमल जहेज़ जो बंदोबस्तु कयो वियो आहे। जेका सिंध जी रवायत मूजिबि जेतिरो जहेज़ हूंदो आहे मुमकिन ओतिरो जहेज़ आहे ऐं उन लाइ जेके बि बाराती आया आहिनि उन लाइ मानी जो पूरो बंदोबस्तु कयो वियो आहे। माशाल्लाह ही तक़रीब जेका आहे उहो त 100 जोड़नि जी आहे, लेकिन इन खां पहिरीं बि हिन प्रोग्राम जेके थिया आहिनि उनमें 50-60 जोड़नि जो जेको इंतज़ाम कयो वियो आहे ऐं जेके बि ही घोट साहिबान आया आहिनि इन्हनि जी पहिरीं रजिस्ट्री थी आहे ऐं तस्दीक थी आहे। उलमा कमेटी हिकिड़ी ठहियलु आहे ज़िला मीरपुर ख़ास जे लाइ ख़ुसूसी, जंहिं तस्दीक कई आहे त ही उहे घोट आहिनि जेके मुस्तहिक़ीन आहिनि, ज़रूरतमंद आहिनि, ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, मज़दूर आहिनि। अगरि इन मज़दूरनि मिसकीननि जी मदद कई वई आहे ऐं सुहिणे अंदाज़ सां हिन मीरपुर ख़ास शहर में उन्हनि खे सुठे इंतज़ाम सां शादी जो सिस्टम बणायो वियो आहे। इन हिसाब किताब जी असांखे हिते ख़बर पई, हिते आयासीं त माशाअल्लाह असां बहितर सभु कुझु असांजो ख़िदमतदारियूं सभु कुझु कयूं हुयूं ऐं फर्नीचर वग़ैरह जेको आहे सभु असांखे मिली चुको। कैमरामैन यासिर बलोच सां गॾु अज़हर अली चढ़ड़, धरती टीवी, मीरपुर ख़ास।